ए करीम अज 28 रमजानुल मुबारक साईं अल्लाह यार फुल पोटो साईं मोहम्मद ज़ीशान फुल पोटो साईं घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई इफ्तार पार्टी कयो रोजेदारन के रोजो खोल रहा अजो को साईं जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा ओ मौला अज जे दी जे को तुझे महबूब हबीब हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोजो रखियो उन आका जे रोजे जी अफ्तारी जो वास्तो थी अल्लाह यार साईं जे सभनी भाइरन के साईं जे सभनी भाइटन के अमड़े न्याणन के उस्ताद अली खान फुल पोटो साईं के बाबा रियाज फुल पोटो साईं के क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं अता फरमा इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं इन्हनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा जेके भी फुल पोटा हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी खे क़यामत ताईं फुल पोटा कौम खे क़यामत ताईं आबाद फरमा एडवोकेट साईं मुजाहिदन फुल पोटो साईं के साईं जे बाबा साईं के अमड़े न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाह यार जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा अदील साईं खे पढ़ाई में कामयाबी ॾे जेका कमीशन जेको इम्तिहान ॾिनो त हुनखे हुन में फतेह थे नौकरी अता फरमा हाजी बाबा अल्लाह वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा गुलाम मोहम्मद साईं के जुमले जेके भी वेठा असां सभिनी खे असांजे बचड़नि खे आबाद फरमा अल्लाह असांजा रोज़ा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा मुंहिंजा रब जेसी जियारी कॾहिं रोज़ो कज़ा न थे या दुआ असांजी क़बूल फरमा ओ मौला ईरान खे फतेह नसीब फरमा ईरान जे दुश्मन अमरीका ऐं इसराइल के निस्तो नाबूद फरमा अमरीका इसराइल के निस्तो नाबूद फरमा ओ मौला अज जे भी दुआ जे लाइ मूंखे चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार गुलजार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी